गुरबत मां जेके अमीर थियनि इहे ॿिनि क़िस्म जी तबियत रखण वारा आहिनि। हिकिड़ो न ॾिसी ऐं ॾिसंदा उहो टाप जो हरामी थींदो आहे। ॿियो न ॾिसी ऐं ॾिसंदो आहे त उहो बाक़ाइदे एहसासमंद इंसान थींदो आहे। जेको गुरबत वारा ॾींहं यादि करे उहो अॻिलनि अज़ीज़नि रिश्तेदारनि खे छो न घर जो भाती हुजे, जीअं पंहिंजे घर जा ॾीआ आबाद की, जीअं पंहिंजे घर जी रोशनाई आबाद की, त अगरि तुंहिंजे घर मां तुंहिंजी भाउ या भेण उन्हनि जे घर में ऊंदहि आहे त उन्हनि खे बि थोरो रोशनी जो सहारो ॾे। रब एतिरो नवाज़ींदे तुंहिंजे मान ऐं ख़्याल ऐं ख़्वाब में बि न आहे। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम उन इंसान सां वॾी मुहबत कंदो आहे। रब फ़रिश्तनि खे बि हुकुम ॾींदो आहे त कुन फयकुन, हिन बंदे जे लाइ सभु शइ करे छॾियो, थी वञे, कुन फयकुन थी वञे, माना इन बंदे जे लाइ सभु शइ कयो। रब जो हुकुम जॾहिं फ़रिश्तनि जे मथां थींदो आहे न, उहो पंहिंजो अलाह जो हुकुम करे रहंदा आहिनि। बहरहाल मुंहिंजी ॻाल्हि जो छा सबबु आहे? सबबु इहो आहे, जीअं तव्हां न ॾिसी ऐं ॾिठो आहे त अॻिलनि खे बि सहारो ॾियो। जीअं न ॾींदो सहारो उन्हनि खे त रब हलाईंदो, जीअं पहिरियों तो हलाइनि त उन्हनि खे उन खां वधीक बि सुठो हलाईंदो ईंदो। हू ख़ालिक़ अकबर आहे, रब्बुल अर्शिल अज़ीम आहे, बेपरवाह बादशाह आहे। हू इंसान खे ॾींदो आहे पर इंसान खे आज़माईंदो बि आहे। जेकॾहिं रब तोखे ॾिनो अथई त इहो मक़सदु न आहे त अलाह तोसां राज़ी आहे। जेकॾहिं रब तोखे ग़रीब रखियो आहे त इन जो इहो मक़सदु न आहे त रब तोखां नाराज़ आहे। जेके अलाह ॾिनो आहे उन जे मथां बि इम्तिहान आहे, जेके रब न ॾिनो आहे त उन जे मथां बि इम्तिहान आहे। रब ॾींदो सभिनीनि खे, छॾींदो कंहिंखे बि कोन। अॼु जेकॾहिं उजड़ियल आहे, ईअं तो वांगी हज़ार इंसान हुया जेके वीचारा उजड़ियल हुया, अॼु उहे वसी पिया। अॼु तुंहिंजे साम्हूं नई ड्रेसुनि सां, गाॾियुनि सां तोखे हैसियत बि ॾेखारणु लॻनि था। सबर कर बचा, तूं बि जॾहिं रब तोखे बि अता कयो न, तूं बि टाप जो हरामी थींदे, जो साम्हूं वारनि खे पियो जलाईंदे, ग़रीबनि खे न जे बराबरि सम्झंदे। इहे उहे ई इंसान जेके तव्हांजे आॾो स्टाइल था हणनि, पोज़ था हणनि, गाॾियुनि ते चढ़ी तव्हांखे पंहिंजी हैसियत था ॾेखारनि। रब्बुल अर्शिल अज़ीम जी इज़त जो क़स्म आहे, इहे उहे ई इंसान जेके पिनी खाईंदा अॼु तव्हांखे हैसियत था ॾेखारनि। इन्हनि खां उहे ॾींहं विसरी विया जेके गुरबत जे वक़्त में हे हलनि पिया। तव्हां बि अॻिते हली ईअं ई टाप जा हरामी थींदो, जो अॻिलनि ग़रीबनि खे नज़र अंदाज़ कंदो। तव्हां पंहिंजी माण्हुनि खे हैसियत ॾेखारींदो। रब बशकींदो कंहिंखे बि न, ॾींदो सभिनीनि खे। ख़ुदा जो कसम, अलाह सभिनीनि खे ॾींदो। अलाह उहा रहमत वारी ज़ात आहे, रब्बुल अर्शिल अज़ीम, सुब्हान अल्लाह, या रब्बुल अर्शिल करीम, या रब्बुल अर्शिल रहीम। या अल्लाह बसि मूंखे ग़रीब रखजांइ, मूंखे नथो खपे बंगलो, नथो खपे कार गाॾी, बसि मुंहिंजा मौला इज़त जी ज़िंदगी गुज़ारण जो बसि असांजे मथां रहमतियूं वसाइजांइ, आमीन या रब्बुल अर्शिल अज़ीम। हे पैसो जेॾो पैसे जे लाइ भॼो था, अलाह जी इज़त जो कसम, पैसो तव्हांखे रब औकात खां वधीक ॾींदो। वरी अलाह तव्हांखे इम्तिहान बि ॾींदो। हाणे पैसो त मां तोखे घणो ॾिनो आहे, हाणे तूं पाण खे बचाए ॾेखार न पैसे जे ज़ोर ते। पैसे जे कॾ न लॻो बचा, सिहत घुरो, अलाह खां सिहत घुरो, रब खां सुठी ज़िंदगी घुरो। पैसो जेकॾहिं तव्हां वटि ईंदो बि त वरी बीमारी बि तव्हांखे घणी थींदी वेंदियूं। इन खां जेकॾहिं अॼु पैसो न आहे न त बीमार बि न आहे, सुकूननि जी ज़िंदगी थी गुज़रे। अलाह जे हर हाल में शुक्र कर, शुक्र कर। ख़ुदा जी कसम चपाट न हणाए, शुक्र कर, मथे मुंहुं कर। ओ ईअं चओ, अल्हम्दुलिल्लाह या रब्बुल अर्शिल अज़ीम। आहे बि वाह वाह, नाहे बि वाह वाह। अल्लाह जो कसम, रब एॾो राज़ी थी वेंदई जो ख़बर ई न पवंदी। ॿुध, रब जॾहिं बि तोखे ॾे न त
त तूं पंहिंजनि सां सचाई कजांइ, पंहिंजनि ग़रीबनि खे अधूरो न छॾिजांइ। हा जज़ाकल्लाह ख़ैर, मासलाम। مولاي مولاي أنت المالك وأنا المملوك.